जी तव्हां छा चवणु चाहींदो? असीं सभ खां पहिरियां त समाजी वर्कर मौला बख़्श बिरोही खे बि सलाम था पेश कयूं जंहिं हिन मज़दूरनि जे योम मई जे हवाले सां जेको प्रोग्राम करायो हुयो। दुनिया जे अंदरि जेके बि इनकलाब आंदा आहिनि उहे पोरियतन आंदा आहिनि, मज़दूरनि आंदा आहिनि, पर बदक़िस्मती इहा आहे त उन्हनि सां को बि इंसाफ़ नथो थिए। हुकुमरान अंधा ॿोड़ा गूंगा लॻा पिया आहिनि, सिर्फ़ु पंहिंजा पेट भरण लाइ पूरा आहिनि। असीं हिन पोरियतनि जे ॾींहं जे हवाले सां असीं हुकुमरान खे चेताव था ॾियूं त घटि में घटि पोरियतनि सां इंसाफ़ कयो। पोरियतनि सां, मज़दूरनि सां, उन्हनि जी कहिड़ी हालत आहे, केतिरी महांगाई लॻी पई आहे। असीं सभ खां पहिरियों इहो मुतालबो कंदासीं त उन्हनि जी जेका बि औलाद आहे उन्हनि खे मुफ़्त तइलीम पढ़ाई ॾिनी वञे त जीअं उहो पंहिंजे बहितर नमूने सां ज़िंदगी गुज़ारे सघनि ऐं हुननि जी उजरत वधाई वञे। जेके शिकागो जे शहीद आहिनि लॻभॻि 75 साल अॻु में ही क़ुर्बानी ॾिनी, जिन जे लाइ क़ुर्बानी ॾिनी, ईंदड़ मुस्तक़बिल लाइ, छा था सम्झो उहा रायगान हिन महिल तव्हांखे नज़र अचे थी या उन जो को नतीजो नज़र अचे थो? बिल्कुलु नतीजो ईंदो, पर बदक़िस्मती आहे त हुकुमरान अहिड़ा अची विया आहिनि नाल पूरी दुनिया जे अंदरि, इअं न त असांजे सिर्फ़ु मुल्क में, उहो सिर्फ़ु ईअं लॻो पियो आहे त उहो सिर्फ़ु पंहिंजा पेट भरण लाइ पुराने पंहिंजे ज़ाती मुफ़ाद जेके चंद माण्हू उन्हनि सां गॾु आहिनि, सिर्फ़ु उन्हनि सां। बाक़ी इहो भली देरि आहे पर अंधेर न आहे, इंसाफ़ थींदो, पोरियतनि जी जदोजहद, शागिर्दनि जी जदोजहद ज़रूरु कामयाबु ईंदी ऐं नेठि हुकुमरान झुकंदा। आख़िर में जेके असांजे पोरियत भाइर आहिनि जिन खे हिन ॾिहाड़े ते मोकल न हूंदी आहे, मोकल त जीअं मौला बख़्श चई चुको आहे त जागीरदार मोहताज जेके वॾा सरमाएदार हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ आम मोकल ॾिहाड़ो आहे, उनखे मोकल हिन ॾिहाड़े ते कोई, उन्हनि लाइ कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? जी, उन्हनि जे लाइ असां इहो चवंदासीं त हीउ जेको वक़्तु आहे त समूरा पोरियत जेके मज़दूर पाण में गॾु थियो, मुतहद थियो, गॾियल जदोजहद थिए त जीअं असांजी जदोजहद कामयाबु वञे।